अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी ड्रामा में छा थींदो। सावल खान हाणे हैदर के पढ़ाईंदो। छा हैदर हाणे जाबिर खान के मारे छॾींदो सावल खान जे हथां। जाबिर खान आख़िरकार हसीना बेगम जे चाल खां बची वेंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवां जो टाइम वेस्ट कोन करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे हैदर खे अहिड़ी पटी पढ़ाईंदो। हैदर हमेशह इन जाबिर खान सां गॾु थी वेंदो ऐं पोइ जाबिर खान खे अॻिते हली सबक सेखारींदो। जाबिर हमेशह सावल खान कॾहिं बि न बची सघंदो ऐं सावल खान खे ईअं त माराए छॾींदो हैदर जे हथां जो जाबिर खान खे का ख़बर ई न पवंदी। सावल खान हैदर खे बि साफ़ साफ़ चई छॾींदो त अगरि जेकॾहिं जाबिर खान मुंहिंजे ख़िलाफ़ का कॾु खोटे त मूंखे इतला ज़रूरु कजां। अगरि जेकॾहिं ही घरां ॿाहिरि निकिरे त बि मूंखे इतला कजां, जीअं मां वज वठी इनखे ईअं त पूरो कयां जो ही यादि रखे त ही पाण खे सम्झे छा थो। हैदर चवंदो त सोटर बस तूं परेशान न थी, अगरि जेकॾहिं हेॾे होॾे थियो त पोइ मां तोखे ज़रूरु इतला कंदुसि, पोइ तोखे सभु हक़ीक़त ॿुधाए जाबिर खान खे गॾु मारींदासीं ऐं सोट शमीर जो प्लान त ज़रूरु कंदासीं। ऐं में पहले दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे हसीना बेगम खे धमकाईंदो। हसीना बेगम खे चवंदो त मां तोखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि, छो जो तूं मुंहिंजे भाउ कासिम मथां इल्ज़ाम लॻाए उन खे फसाइण पियो चाहीं। बहरहाल ईअं कॾहिं बि न थींदो। अगरि जेकॾहिं तो मुंहिंजे भाउ कासिम खे वरी न सी फसायो, चाकर खान उन खे क़ैद कयो त पोइ तूं इहो सम्झी छॾिजां त मां बि इन घर मां तड़े कढी छॾींदुसि चाकर खान जे हथां। तोखे चाकर खान जे हथां तोखे माराए छॾींदुसि। मां बि अहिड़ो खां वधीक शैतान आहियां। हसीना बेगम चवंदो जाबिर खान तोखे मोकल, जेको करणो अथई कर वञी, तूं मूंखे माराए छॾ ऐं तूं भले मूंखे हितां काॾे कढाए छॾ। बहरहाल मां बि हसीना बेगम आहियां, जेसीं ताईं तोखे ऐं तुंहिंजे भाउ कासिम खे नथो माराए जेसीं ताईं मां सुख जो साह कॾहिं बि न खणंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हिकु जेको आहे रूंडे सां ॻाल्हाईंदो। रूंडे खे चवंदो त बराबरि सां मञां थो त मूं ग़लती कई, मूं शेर दिल खे धकायां। बहरहाल मां गुलशर खे ज़हर न ॾिनो, न उन्हनि खे मुंहिंजे घर वारनि ज़हर ॾिनो। तव्हां मूं मथां यकीन कयो ऐं मुंहिंजे भेण मथां तव्हां ज़ुल्म कयो। अगरि जेकॾहिं तव्हां उन जे मथां ज़ुल्म कंदो त पोइ मां वधीक बर्दाश्त न कंदुसि। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई न खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।